नाज़रीन, जुडे में भाण खोट सबब आबादगार परेशान थी विया आहिनि। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। भाण जी खोट खिलाफ जुडे जी मरकजी सड़क जुडे जी प्रेस पार्टी पारां एहतिजाजी मुज़ाहिरो रखियो वियो। इन अमल सां कारकुन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त मुंहिंजो छा चवणु आहे। शैतान तो कौसर ते बदे बंद खुदाया, मुझो ही फिरदोस बयाबान बर थी वेंदो। सिंधा साह बिना साह न जी सघबो, सवाइ महबूब तुंहिंजो गुज़र थी वेंदो। अॼु सॼी सिंध में पीपुल्स पार्टी जेको भाण जी हथरादू खोट के खिलाफ एहतजाज की कॉल ॾिनी है। असां पंहिंजे ज़िले सदर नवाबज़ादा मीर मुनवर अली खान टालपुर के ख़ास हिदायतन ते हिन हिकु शार्ट नोटिस ते असां हिकिड़ो नंढड़ो एहतजाज रिकॉर्ड करायो है। ऐं भाण जी हथरादू खोट हिकु माफ़िया है। उन माफ़िया के फ़ाइदो को भी खोट कोन्हे। भाण जी हिते खोट पैदा कई वई है। भाण जी हथरादू खोट ख़त्म न कई वई तो पार्टी जो जेको क़यादत जो हुकुम हूंदो, जिते भी धरणो हणणो पियो, पंजाब ॾे वेंदड़ रस्ता बंद करना पिया, असीं उन हुकुम लबैक चई हर हंधि हाज़िर हूंदासीं। जी त अॼोको प्रोग्राम ही नवाबज़ादा मीर मुनवर अली खान टालपुर जे हुकुम ते ही आबादकार जे हवाले सां जेको भाण रेट वधी वियो आहे रखियो वियो आहे। हिकिड़ो आऊं ॿुधाईंदो हलां त ही भाण रेट वधण सां ज़मीनदार भाण जेको यूरिया जी किल्लत आहे उहो पूरी कोन करे सघंदा, यूरिया जो एवरेज पूरो ॾेई कोन सघंदा। असां एहतिजाज करूं था, असीं एहतिजाज करूं था त भाण सस्तो ॾिनो वञे, ज़मीनदारनि खे सस्तो ॾिनो वञे जीअं हू पोखी करे सघनि। ऐं जेको ब्लैक ते विकिरो करे रहिया आहिनि, डीलर हुजनि चाहे माफ़िया हुजे, उन्हनि खिलाफ़ सख़्तु कार्रवाई